ओम शांति। हाणे बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति के विषय में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾियो। ओम शांति। यदि मूंखे मुंहिंजो शिव बाबा ब्रह्मा जी तम द्वारा चवनि था मीठे ॿार बाबा चवनि था कि हाणे जीवन में कुछ भी थिए थो त कुछ नयो न आहे। असांजे जीवन में कुछ भी थींदो रहंदो न, कि कुछ भी नयो न आहे। हर 5000 साल में हिकु बार ईअं ई सभु कुछ थींदो। तो बाबा कि सदा याद रखो कि ये 5000 साल जो ड्रामो ये कैसेट हले ई थी। हाणे 5000 साल ख़त्म थींदा हाणे थोड़नि ॾींहंनि में, वरी खां उहो ई कैसेट वापसि खां शुरू खां हलंदी। हिन 5000 साल जी कैसेट में पहिरियों सतयुग हूंदो आहे, पोइ त्रेता, पोइ द्वापर, पोइ कलयुग। 1250 वर्ष सतयुग हलंदो आहे, पोइ 1250 त्रेता, पोइ 1250 द्वापर, पोइ 1250 कलयुग। ईअं चारई युग में ये 5000 साल जो ड्रामो हलंदो ई रहंदो। ऐं हर युग में जीअं आत्मा सां जो भी कुछ थींदो आहे न, वो रिपीट ई थींदो रहंदो। जिसां माण्हू सां गॾु न अॼु जो थियो उहो 5000 साल पहिरियों भी ईअं ई थियो हुयो, 5000 साल पोइ भी ईअं ई थींदो, कुछ नयो न आहे। इन करे बाबा चए थो नथिंग न्यू जो पाठ हो जाए। नथिंग न्यू अर्थात कुछ नयो न आहे। ये पाठ पक्को करे छॾंदासीं न त असांजे जीवन में असां हलचल में न ईंदासीं कि ये छा थियो, ये छो थियो, हाणे छा थींदो, कीअं थींदो। कि जेका भी मन में प्रश्न आहिनि ये सभु समाप्त थी वेंदा। हलचल जेकी थींदी आहे ऐं माण्हू चवनि उहे ॾींहं कॾहिं ईंदा, कीअं ईंदा। भई कैसेट में जॾहिं जो ॾींहुं अचिणो आहे उहो अची वेंदो, जॾहिं जो ॾींहुं थियणो आहे उहो अची वेंदो। कॾहिं कॾहिं असांखे लॻंदो आहे न कि अॼु जो थियो उहो मां पहिरियों कॾहिं ॾिठो हुयो। कंहिंसां कंहिंसां थींदो आहे, हुनखे लॻंदो आहे हा मां ईअं पहिरियों भी अलाए किथे ॾिठो आहे मां ईअं। त असांजे अंदरि आत्मा में जो कैसेट आहे उहो ई रिपीट थी थिए। त आत्मा खे कॾहिं कॾहिं यादि भी अची वेंदो आहे कि हा ईअं ई पहिरियों भी थियो हुयो। त माण्हू चवंदा अलाए हिनखे छा थी वियो। ॾिसो आत्मा जॾहिं शरीर छॾण वारी हूंदी आहे न त बि उहा चईंदी आहे कि बसि हाणे मूंखां नथो पुॼे, हाणे मूंखे छुटी ॾियो, ईअं चईंदी। त माण्हू ड्रिजंदा आहिनि, पर आत्मा छुटी वटी ॿियो काॾे वेंदी न आहे। मतलब हुन शरीर सां छुटी वठण लाइ असांखे चईंदी आहे। कई बार कई अहिड़ा माण्हू ईअं चईंदा आहिनि, लेकिन असां सम्झंदा न आहियूं छोकी असां आत्मा खे न ॼाणंदा आहियूं। त बाबा चए थो हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झंदव न ऐं परमात्मा खे यादि कंदो त जीवन ॾाढो सहज थी वेंदो। अगरि असां ख़ुदि खे आत्मा न सम्झंदासीं ऐं परमात्मा खे यादि न कंदासीं न ऐं ख़ुदि खे आत्मा सम्झी करे हिन सृष्टि ते अगरि तव्हां खेल न खेॾंदव त ॾाढी मुश्किलात आहे। छोजे माण्हू शरीर जे बंधन में फसी वेंदो न, देह देह संबंध पदार्थ वस्तु वैभव। हाणे शरीर भी नश्वर आहे त चीजूं भी नश्वर आहे। मतलब शरीर भी ख़त्म थी सकदो आहे, चीजूं भी ख़त्म थी सकदियूं आहिनि कॾहिं। त अगरि असां ख़ुदि खे शरीर ई सम्झंदासीं ऐं पंहिंजी चीजुनि सां ई लगाव रखी करे उन्हनि खे यूज़ कंदासीं त असां जीवन जी पाईंदासीं। अॼु माण्हू अगरि शरीर भी कॾहिं भी ख़त्म थी थो सघे, चीजूं भी कॾहिं भी टुटी थी सघनि, कॾहिं भी ख़राब थी सघनि। अगरि माण्हू पंहिंजो जीवन हिन शरीर जे भरोसे
मतलब इन शरीर देह ऐं देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव जे लगाव में जी या चीजन जे लगाव में जी ॿुधायो उहो जी सघंदो, हुनजे जीवन में सुख शांति रहंदी, रही न सकती है। छोकी अॼु न त कल्ह कोई भी कॾहिं भी शरीर माण्हू छॾे थो छॾे, कोई भी चीज छुटी थी पए त काथे न काथे दुख परेशानी ईंदी आहे, त अगरि उहो हुनजे मोह में फसल हूंदो त जीवन अॻियां जी न सघंदो। और देह देह जे संबंध पदार्थ वस्तु वैभव में माण्हू मोह रखे थो न, त हुनमें खिचावट थी थिए। अॼु ॿार खे माउ पीउ पालदा त खिचावट थींदी आहे, उहे ॿार जी पालना ॿियो कोई करे थो त हुनमें उहा सभु खाए पीए घुमे सुठी रीति पढ़े थो, लेकिन माउ पीउ जो मोह हूंदो आहे न, ऐं ॿार सां ॾाढी इच्छाऊं हूंदियूं। असांखे कॾहिं बि कंहिंसां इच्छा न रखणी, हाणे जीअं आत्मा में जो विशेषता आहे उहो हुन अनुसार हले, लेकिन माउ पीउ चईंदो न मां बि त मां आहियां, मुंहिंजी बि इच्छा आहे मुंहिंजा ॿार ईअं कनि, त इहे तव्हां ख़ुदि जो बि जीवन ख़राब था करो त हुनजो बि जीवन ख़राब था करो। छो अॼु न त कल्ह आत्मा तव्हां हुनखे जबरदस्ती कुझु करायो बि पंहिंजी इच्छा सां, भई मुंहिंजी इच्छा आहे मुंहिंजो ॿार हीअं करे, मुंहिंजी इच्छा आहे मुंहिंजी नुंहुं मुंहिंजा घर गृहस्थी में हीअं थिए, अने सभिनि जी इच्छा तव्हां वांगुरु न आहे त पोइ हुनमें का दुख थींदो न, काथे न काथे माण्हू परेशान थी वेंदो। त असांखे पंहिंजी इच्छा, मुंहिंजी इच्छा हीअ आहे मुंहिंजी इच्छा हीअं न, मूंखे मां आत्मा आहियां, मुंहिंजो बि परमात्मा आहियो, मूंखे हिते पाठ वॼाइणो आहे, अहिड़ो पाठ वॼाइणो आहे जंहिंमें मां बि ख़ुशि सभी बि ख़ुशि, जंहिंमें मां बि सभिनि खे दुआऊं ॾियां सभी बि मूंखे दुआऊं ॾियनि, अहिड़ो पाठ वॼायूं त सुठो न। अगरि सोचाऊं न मां जो चाहियां थी उहो ई थिए, मां वॾी आहियां मां नंढी आहियां त मुंहिंजी इच्छा आहे ईअं करो ईअं करो, ईअं न थींदो। अगरि माण्हू तव्हांजी इच्छा रखी करे कुझु करनि बि मजबूरी सां त बि तव्हांखे सुठो न लॻंदो। कई बार माण्हू थींदो आहे मतिलबु ॾिसो असांजी इच्छा आहे त माण्हू चईंदा आहिनि हा भई हिनजी इच्छा आहे त पूरी करो, वरी कल्ह शरीर छॾे हली न वञे त वरी हिनजी इच्छा रहिजी वञे। आत्मा काॾे वेंदी, हिते ई ॿियो न ॿियो शरीर वठी करे पाठ ॿुधाईंदी। त माण्हू न अॼुकल्ह हिक ॿिए खे बंदी था छॾनि, पोइ माण्हू जीवन सुठी रीति जी नथो सघे। हिन करे बाबा चवनि था सदा यादि रखो मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे ऐं मां हिते पाठ थी वॼायां, ऐं असांखे ख़ुशी ख़ुशी सां पाठ वॼाइणो आहे। ऐं इहे 5000 साल जो ड्रामो आहे, हिन ड्रामे में मां कई बार इहो ई पाठ वॼाई आहे, कई बार ईअं ई कमु कयो आहे, कई बार असां हिन ड्रामा में पाठ वॼाईंदे वॼाईंदे अनगिनत बार जेकी गिणी बि न सघंदा आहियूं, अलाए घणा बार असां हिन चक्कर में ईअं पाठ वॼायो, सुअजे सां वॼायो, अलाए घणा बार 5000 साल पोइ वरी ईअं वॼाईंदासीं। त अहिड़ी ॻाल्हि खे छा सोचूं, कंहिंखे कोई टीवी जो सीरियल या कोई मूवी सुठी लॻंदी आहे न त बार बार हुन नाटक खे उहो ई एपिसोड बार बार ॾिसंदा, उहो ई पिक्चर 3 घंटे जी जॾहिं ॾिस उहो ई ॾिसंदा की माण्हुनि खे सुठी लॻंदी। त उहो ई बाबा चए थो इहे 5000 साल जो ड्रामो बार बार उहो ई रिपीट थींदो आहे, त बार छा दुख मनायूं, इहो थियो हाणे थियो पहिरियों बि थियो हुयो वरी थींदो, हिनमें दुखी छा थियणु। मतिलबु माण्हू अॼु कंहिं ॻाल्हि में हारजी थो पए, कुझु नथो करे सघे त छा थींदो, कोई कंहिंखे अवॉर्ड थोरी थो मिले, दुनिया में माण्हू अवॉर्ड ॾियनि बि था फर्स्ट प्राइज सेकेंड प्राइज, पर हिन सां छा थींदो छा ॿुधाए। त शौक़ इन करे सघे न ईअं
हार जीत भई मां जीतां भई हार जी हम ईअं न, मज़े सां खेॾो जीवन। जीअं कॾहिं कॾहिं माण्हू खेॾंदा आहिनि न, मतिलबु कॉम्पिटिशन न हूंदो ईअं ई खेॾंदा आहिनि त मज़ो ईंदो न। लेकिन अगरि असां सोचूं न मां हारजी वियमि, मां न करे पायमि त दुख छा मनाए। ठीकु आहे हाणे न मन करे सघियमि त ॿियो भई करे वठंदमि, हिन में दुख छा करणु, दुखी छो थियणु। त बाबा चवंदा कि हाणे असां हिते खेल था खेॾूं और 5,000 साल में हिकु बार उहे ई खेल खेॾंदा आहियूं त दुखी रोइण परेशान थियण जो मतिलबु छा। अॼु माण्हू खे ॿियो कई प्रकार जो दुख आहिनि, कंहिंखे छा आहे कंहिंखे छा आहे, मतिलबु छा आहे दुख करण जो। आराम सां जीवन जियो, तव्हां बि खाओ पीओ मस्ती करो, ॿार बि खाइनि पीअनि मस्ती करनि, कोशिशि करो उहो पढ़नि न पढ़नि त ठीकु आहे, कुझु न कुझु त करे करे कमाए करे खाईंदा आहियां काॾे, कुझु न कुझु ईअं त जीवन आहे त कुझु न कुझु त तरीक़ो हूंदो ई न। भई असां महिनत करूं था, हुननि खे उहे सुविधाएं ॾियूं था, लेकिन अगरि ॿार नथा वञनि नथा करनि त हिन में दुखी थी करे परेशान थी करे रोज़ रोज़ ॿारनि जो बि ॾींहुं ख़राबु तव्हांजो बि ख़राबु। महिनत त करूं था न असां, उहो बि महिनत करनि था नथा करनि, लेकिन अगरि हुननि जे दिमाग़ में पढ़ाई नथी घुसे, कोई कमु नथो घुसे, कोई अकुल न आहे, ॿार ॾींदा ॿार पढ़नि, ससु चईंदी मुंहिंजी नूंहं हीअं करे, नथी करे त चलो कुझु त करे थी, नूंहं चईंदी मुंहिंजी ससु हीअं करे, चलो नथी करे त कुझु त करे थी, पत्नी चईंदी मुंहिंजो पति हीअं करे, चलो कुझु त करे थो। त बाबा चवनि था जीवन में न संतुष्ट रहण, असांखे जीवन में संतुष्ट रहण सिखणो। ऐं ये जॾहिं असां हिन ॻाल्हि खे वीचार कंदासीं न ॾे त 5,000 साल जो ड्रामो आहे, हर 5,000 साल में असांखे ईअं ई चक्कर लॻाइणो पवंदो, ईअं ई असांजे जीवन में थींदो, त असां दुखी छो थियूं। असां पंहिंजो जीवन ॾाढो सुठी रीति जियूं, ॿियनि खे बि जीवन सदा मज़े में रहण जो मदद करूं, त उन्हनि खे बि असां अभी जीवन जीअण में हुननि खे बि फ्री छॾो, कंहिंखे वंदो न। हिन करे बाबा चवनि था कि हाणे ये ॻाल्हि पक्की करो। ॿियो बाबा जी चवनि था सदा यादि रखो कि असांखे पंहिंजे मन बुद्धि खे बाबा वटि लॻाइणो। माण्हू चवंदा आहिनि कि असांजो मन भटके थो, त हाणे त भॻवान असांखे ठिकानो ॾेई छॾियो अथई न कि मां आत्मा परमात्मा मुंहिंजो रूप निराकार के मां परम धाम में रहंदो, त हाणे मन छो थो भटके। ॿी ॻाल्हि बाबा इहे ॿुधाए छॾियोसीं कि 5,000 साल में इहे सभु कुझु थींदो रहंदो, त हाणे हेॾी हेॾी छो भटक। माण्हू चवंदा आहिनि मुंहिंजे मन में ॾाढी भटकनि थी, ॾाढी ॻाल्हियूं थी अचनि, छो छोजी तव्हां कॾहिं शांती सां वियो ई नथो। तव्हां भॻवान खे बि शोर सां था यादि करो न, सुबुह जो उथंदे ई तव्हां अशांति था करो था। बाबा चवंदा सुबुह सुबुह जो उथी करे माण्हू ॾाढी सारी रड़ियूं मारंदा आहिनि, बैंड बाजा वॼाए। अॼु ॾिसो तव्हांखे शांती खपे त तव्हां शांती सां वियो त सही कम से कम। शांती कॾहिं थींदी आहे जॾहिं असांजो मन शांत। अगरि असांजे मन में कोई बि वीचार अहिड़ो वेड़ो न हूंदो आहे, व्यर्थ संकल्प न हूंदो आहे, डिस्टर्ब करण वारो कोई संकल्प न, असांजो मन शांत हूंदो आहे न, पोइ चाहे केतिरा बि माण्हू रड़ियूं करनि, चिल्लाइनि, जोरी सां टीवी ॾिसनि, नचनि ॻाइनि, लेकिन अगरि जंहिंजो मन शांत हूंदो आहे न उहो जीअं सदा ई शांत, हुनखे आराम बि एॾो करण जी ज़रूरत न पए। माण्हू हेॾी निंड कंदे हुए बि उहो हुनजी निंड पूरी छो थी थिए, हुनजो मथो भारी छो आहे, छोजो हुनजो मन निंड में बि अलाए छा छा सोचे। त मन असांजो मन कॾहिं सोचंदो आहे, जॾहिं कोई इच्छा हूंदी आहे ख़ुदि जी,
न कॾहिं त मन सोचंदो रहंदो आहे ये करा हीअं नथो थिए, मुंहिंजा ॿार नथा पढ़नि, मुंहिंजो पति कमाए नथो, मुंहिंजो पति पुछे नथो, मूंखां कोई पुछे नथो, मुंहिंजी विशेषताउनि खे कम में नथा लॻाइनि, अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं जो बि मन में ईंदियूं आहिनि। तव्हां चेक करो तव्हांजे मन में छा छा ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि, छा अशांति आहे तव्हांखे। या कोई सोचदो मूंसां ॾाढो बुरो कयो अथनि माण्हू, मुंहिंजे ॿारनि सां, मुंहिंजे परिवार वारनि सां बुरो कयो अथनि। अरे कयो त कयो, हुनजो उत्तर आहे कि तव्हांजो बि पिछले जन्म में तव्हां बि कयो हूंदो। बसि मन खे चओ मन पिछले जन्म में असां बि कयो हूंदो, बसि छा, चलो कयो। माण्हू ईअं नथो सम्झे कि हलो हिन मूंसां बुरो कई, कोई ॻाल्हि कोन्हे, लेकिन उहो समय बीती वियो, हाणे असां पंहिंजो ॾींहुं ख़राब छो था कयूं। अगर कंहिंजी कोई चीज बिगाड़ी हूंदी, चलो बिगाड़ी, अगर असां अॼु बि हुन ॻाल्हि जे बारे में सोचंदासीं जबकि असांखे हुन खां पोइ उहा ई चीज सुठे रूप में मिली वई आहे, न मिली हुजे त अलॻि ॻाल्हि आहे, लेकिन न मिली हुजे बि त बि चलो उहा चीज त हली वई, ख़राब करे छॾी, लेकिन असां हुन चीज हुन ॻाल्हि जे कारण पंहिंजो अॼु छो था ख़राब करूं, अॼु बि ख़राब था करूं, कल्ह बि ख़राब था करूं। सम्झो कि तव्हां सां बुरो कयो, तव्हां अॼु बि हुन ॻाल्हि खे सोचो था कि हिन मूंसां बुरो कई ऐं हुनजी बुराई था करो, हुनजे लाइ बुरो करो बि था, त तव्हांजो कल्ह सुठो वेंदो, कॾहिं बि न वञे। तव्हां जीवन में सुख शांति सां रही सघंदो, कॾहिं बि न। समझदार व्यक्ति कहिड़ो आहे, जेके सुख शांति सां रहणो हूंदो आहे न, हू चवंदा चल ठीकु आहे तूं कई हाणे असांखे माफ़ कर ॾेई तूं, ॿियो हिन खां माफ़ी मांगदो आहे कि हाणे बसि असांखे छॾ, ठीकु आहे कई न, ठीकु आहे हलो। ऐं जेका माण्हू अशांत, दुखी, परेशान हूंदा आहिनि, जेके लड़ाई झगड़ो ई पसंदि हूंदो आहे, जेके दुखी जीवन ई सुठो लॻंदो आहे, जेके हिक ॿिए खे परेशान करण वारो जीवन सुठो लॻंदो आहे। सम्झो हुन सां कल्ह कंहिं बुरो कयो त उहो बि हुन ॾींहं जो इंतजार कंदो जॾहिं उहो बि हुन सां बुरो करे। अहिड़ा माण्हू बदिलो वठण वारो, लड़ाई झगड़ो करण वारो, ऐं जेको समझदार शांती वारो माण्हू हूंदो न, हुनखे अगरि अॼु कोई टमाटर हणे न त चईंदो ठीकु आहे तूं हई न, हाणे छुटी थी वियो पूरो, तूं पंहिंजे रास्ते मां पंहिंजे रास्ते। हुनजे मन में हूंदो ई न, अगरि उहो अॼु बि मन में सोचंदो रहे हुन मूंखे टमाटर हई, मां बि हणंदमि, ईअं कंदमि, त हुनजो जीवन में सुख शांति रहंदो। जेसिताईं हुनखे टमाटर न हणे तेसिताईं बि सुख शांति में न रहंदो। टमाटर हणण खां पोइ बि छा गारंटी आहे, तव्हां बि आहियो, हुन बि आई, तव्हां बि आहियो, पोइ उहो बि तव्हां खां बदिलो वठण लाइ वरी चांस हूंदी त चेन ठहींदी वेंदी, हे त वरी रुकंदो ई न, वरी उहो तव्हांखे हाणे वरी तव्हां कंहिंखे त स्टॉप थियणो पवंदो न। समझदार व्यक्ति जो हूंदो आहे न, चवंदो ठीकु आहे भई शुक्रिया, हल असांखे माफ़ कराइण, त उहो हुन वटि टाइम ई न हूंदो। जेका माण्हू बिज़ी हूंदा आहिनि न, उहो समझदार हूंदा आहिनि, हुन वटि टाइम ई न हूंदो आहे पुराणी ॻाल्हियूं मन में सोचण, उहो पंहिंजे जीवन में बिज़ी रहंदी, छोकी हुननि खे सम्झ में हूंदो आहे हा भई मां बि कंहिं समय हुनखे टमाटर हई हूंदी, भई ठीकु आहे हई ठीकु आहे, चलो ॻाल्हि ख़तम त थी, कम से कम ख़तम त करूं असां, कल्ह जो ॾींहुं त ख़राब थियो मुंहिंजो, अॼु छो मां ख़राब कयां हुन ॻाल्हि खे सोचे करे। हुनखे बि छुट्टी ॾेई छॾंदो, ख़ुदि बि मुक्त रहंदो। त बाबा चए थो इहे समझदार व्यक्ति, हुनजे लाइ न असांखे सदा इहो यादि रखणो खपे कि असांजो इहो पहिरियों जन्म न आहे, असां पहिरीं बार हिक ॿिए जे संबंध में न आहे। जो बि तव्हांजा माउ पीउ भाउ भेण पति पत्नी जो बि आहिनि, इहे हिन जन्म में भले ई तव्हांजा माउ पीउ भाउ भेण धीअ पुट पति पत्नी जो बि आहिनि,
लेकिन ये पिछले जन्म में भी तव्हां गॾु हुया ॿिए संबंध, हुनजो ई कर्जो हाणे तव्हां चुकतो था करो। त अगरि माण्हू खे सम्झ में अची वञे भई मां पिछले जन्म, छो जे ग्रंथ शास्त्रनि में लिखी छॾियो आहे, हिननि ग्रंथ शास्त्र ने त माण्हुनि खे मुंझायो आहे न। भई ग्रंथ शास्त्र में लिखियल आहे कि हिकु मनुष्य आत्मा 84 लख योनियुनि में जन्म वठी पोइ मनुष्य जहिड़ो शरीर वठंदी। त माण्हू सोचनि था भई असां हेॾी योनियुनि मां थी करे हिन जन्म वरितो, त बि तव्हां सोचियो अगरि मनुष्य आत्मा खे दुख ॾिसणो हुजे ऐं उहो 84 लख योनियुनि में वञी करे दुख ॾिसी आई आहे, पंहिंजो पाप धोई आई आहे, पोइ बि हिन जन्म में दुख छो? सोचण वारी ॻाल्हि। चलो वॾा त ठीकु आहे, लेकिन ॿार पैदा थिए थो हुनखे बीमारी थी थिए, हुन कहिड़ो पाप कई जॾहिं 84 लख योनियुनि में भोगे आयो त हाणे बि भोगे थो, त मतिलब छा आहे? कॾहिं के ॿार चए थो ही पिछले जन्मनि जी हिननि जो संस्कार आहे। ईअं न कोई माण्हू जन्म वठंदे कोई ग्रंथ थो पढ़े, कोई गीतायूं थो पढ़े, कोई ॿार जन्म वठंदे ई उल्टा सुल्टा कम थो करे बचपन में, ऐं कोई धार्मिक, त पोइ चवनि था पिछले जन्मनि जो संस्कार आहे। कॾहिं चवंदा योनियुनि में थी आया आहिनि, कॾहिं चवंदा पिछले जन्मनि जो संस्कार आहे, कॾहिं छा कॾहिं छा। अगरि मनुष्य आत्मा 84 लख योनियुनि में थी आई आहे त हुनजी जीवन सुठो हुजणो खपे न, लेकिन हिन जीवन में बि दुख परेशान। त ही सम्झ जी ॻाल्हि आहे कि असां पिछले जन्मनि में बि मनुष्य ई हुयासीं, असां ही जेका बि माण्हू असां सां गॾु आहिनि हुननि सां गॾु कंहिं न कंहिं नाम रूप में हूंदासीं, तॾहिं त असां हिन जन्म में हुननि सां हिसाब किताब चुकतो करण आया आहियूं। अगरि इहे माण्हू खे सम्झ में अची वञे त माण्हू केॾो समझदार थी वेंदो। उहो कॾहिं सोचंदो हिन मुंहिंजी ग्लानी छो कई, हिन मूंसां छो बुरो कई, मूंसां छो बुरो थियो, त चईंदो भई ठीकु आहे मुंहिंजो कोई कर्म हूंदो जो चुकतो थी वियो। अॼु पति पत्नी आहिनि, शादी कंदे करण खां ई लड़ाई झगड़ो, त छो हुननि अहिड़े माण्हुनि शादियूं करे पोइ लड़ाई झगड़ो करनि था, जेके शादी न करनि, लेकिन हिसाब किताब असांखे सम्झणो आहे कि असांजो इहो पहिरियों जन्म न आहे, असां ॿिया बि जन्म वठी आया आहियूं, ऐं पिछले जन्मनि में बि असां हिक ॿिए सां गॾु ॿिए नाम रूप सां ॿिए संबंध सां हुयासीं, जो अॼु असां वापसि पंहिंजो रहियल कर्जो चुकतो था करूं। पोइ असां कॾहिं दुखी परेशान थींदासीं, असां कॾहिं बदिले जी भावना वठंदासीं। बदिले जी भावना जो मतिलब ई न आहे। अॼु अगरि तव्हांखे गाॾी थो ॾे न, त असां केरु थींदा आहियूं कि हुन असांखे गाॾी ॾिनी ऐं असां हुनखे सजा ॾियूं। हुनजे कर्म जी सजा हुनखे आपे ई मिली वेंदी। माण्हू ईअं त ग़लती करे थो न, अॼु ख़ुदि ई सजा ॾियण तयार थो थिए, चाहे ॿार ई छो न, ॿार बि कोई ग़लती थो करे त असां हुनखे सम्झायूं करूं, हा छोटो मोटो चलो ठीकु आहे तव्हां हीअं कयो, त हुनखे सिखाइण लाइ थोरो सो असां हुनखे करे सघंदा आहियूं। पर इहे जो माण्हू अॼुकल्ह करनि था न, हिन मूंसां ईअं कई त मां बि हिन सां ईअं करमि, हीअ ॾाढो बुरो आहे। असां हिनखे सबक सिखाईंदसि, के माण्हू हूंदा आहिनि ॿारनि खे चलो सिखाइण लाइ माउ पीउ कुझु करनि त ठीकु आहे, लेकिन के जिसां असांजो मतिलब न आहे कि असांखे कुझु माना गाॾी हाणे हली वियो त माण्हू हुन ते केस कंदा, ईअं कंदा, अरे हुनजो हिसाब किताब आहे उहो बचंदो थोरी। अगरि जीअं जानबूझ के कयो आहे त अॼु न त कल्ह भले हुनखे पुलिस सजा ॾे न ॾे, छोकी माण्हू हिन में बि ॾाढा परेशान था थियनि न। अॼुकल्ह कोर्टनि में बि कोई सही जजमेंट नथो थिए त माण्हू केॾो परेशान थो थी वञे। लेकिन अगरि असांखे सम्झ में चलो ठीकु आहे न एक्सीडेंट कई था, केस बि कयो,
लेकिन तव्हांजे फेवर में भी जजमेंट न थियो त माण्हू परेशान था थी वञनि। पोइ ये लड़ाई झगड़ा गवर्नमेंट न ये उहा केॾो केॾो अशांति फैलिजी वेंदी आहे न। ऐं असांखे हिकु ॻाल्हि सम्झ में अची वञे भई जंहिं बुरो कयो आहे हुनजो हुन समय आत्मा में ई लेप चढ़ी वियो। मतलब जंहिं बुरो कयो आहे न, कंहिं ॾिठो न ॾिठो, पुलिस वारा मञनि न मञनि, लेकिन हुनजी आत्मा में हुन समय वो लेप चढ़ी वियो आहे। हुनखे सजा मिलण जरूर हुनखे मिलंदी सजा। भगवान जे हुनमें डायरी में हुनजी आत्मा में लिखजी कि हुन फलाने हिन जगह ये गलती कई अथई त हुनखे सजा जरूर मिलंदी। असां छो पंहिंजो टाइम वेस्ट कयूं? टाइम वेस्ट थिए न, सम्झो था केस बि कयो, केॾा पैसा लॻंदा, पोइ जजमेंट बि असांजे फेवर में न अचे त माण्हू केॾो परेशान थो थी वञे। छो कर्मनि जी गति खे नथो ॼाणे। हा, ईअं जेका रूल आहे न, माण्हू पोइ एक्सीडेंट कंदा ई रहनि था। थोरो स्ट्रिक्ट रूल गवर्नमेंट ठाती अथई, पुलिस वग़ैरह ॾिसंदा आहिनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे। लेकिन माण्हू जो टेंशन कंदा आहिनि न, और सॼो जीवन ई हिन में बिताए छॾींदा आहिनि। कोई कि असांजो केस थो हले, मूंखे हुनखे जेल में जरूर विझाइनि, मूंखे हुनखे सजा जरूर ॾियाराइनि। जीवन ई ख़तम तो करे छॾनि। त बाबा चवनि था कि हिन करे सदा यादि रखो कि ड्रामा तो हले, हिन ड्रामा में असांखे सदा सुठा कर्म करणा आहिनि ऐं कर्मनि जी गति खे ध्यान में रखी करे कोई भी पाप कर्म न करणो आहे। जीअं खेल खेॾंदा आहियूं त अगर कोई खेल में चीटिंग करे, कंहिंखे परेशान करे, कंहिंखे नुक़सान करे त हुनखे खेल मां माण्हू कढी ॾींदा, लेकिन हिते कढी न ॾींदा आहिनि। हिते भॻवान जेको हिन सृष्टि ते जेको सत्य त्रेता खां असांखे खेल ठाहे ॾिनो हुई, भले द्वापर कलयुग में असां ई बुरे स्वभाव संस्कारनि जे वश थी करे खेल खेॾूं था, लेकिन तभी असां हिन ड्रामे में आहियूं ई। लेकिन बाबा चवनि था हूंदे हुए बि सदा ये यादि रखो कि असां खेल था खेॾूं, असांखे सुठी रीति खेल खेॾणो आहे। जेको बुरो खेॾे थो, कीअं बि करे थो, असांखे हुनखे शुभकामना ॾियनि। अच्छा, मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी तो सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। मन खे अमन व दमन करण जे बजाय सुमन ठाहिण वारा दूरादेशी था। बाबा चवनि था भक्ति में भगत माण्हू केतिरी महिनत कंदा आहिनि, प्राणायाम चढ़ाईंदा, मन खे अमन कंदा आहिनि, लेकिन बाबा असांखे छा ॿुधायो अथई? सिर्फ़ मन खे हिकु बाप में लॻायो। परमात्मा चए थो तव्हांखे कोई महिनत करण जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ मूंसां गॾु बुद्धि योग जोड़ो पंहिंजो ऐं बिज़ी रहो हिनमें, पंहिंजे मन खे कमु ॾेई छॾियो कि मन तूं हाणे सिर्फ़ बाबा वठी वेंदे, बाक़ी हेॾे होॾे कुझु बि न सोचते, काॾे बि न वेंदे। हाणे असांजो मन श्रेष्ठ संकल्प कंदो आहे त मन सुमन अर्थात सुठी स्थिति में आहे, मन भटकण बंदि थी वेंदो, हुनखे ठिकाणो मिली वेंदो। आदि मध्य अंत टिनिनि कालनि जो ज्ञान सां बाबा चवंदा आहिनि कि आदि मध्य अंत टिनिनि कालनि खे ॼाणे विया आहियो त दूरादेशी थी वियासीं न असां। त हाणे असांजो बुद्धि भटकण बंदि थियणो खपे। माण्हू मन खे शांत करण लाइ, मन लॻाइण लाइ केॾा प्रयत्न कंदा आहिनि न, लेकिन अगरि असां मन खुद खे आत्मा समझी बाबा खे यादि करूं परम धाम में, ऐं बाबा जो ज्ञान ॾिनो अथई सृष्टि जे आदि मध्य अंत जो, त असांजो मन बुद्धि काॾे भटकंदो ई न। छो सभु उत्तर त ॾेई छॾिया अथई न भॻवान कि तव्हांजो पहिरियों जन्म न आहे, पहिरियों बि जन्म वठी आया आहियो, जंहिंजो परिणाम अॼु तव्हांजे जीवन में अॼु जो ॻाल्हियूं थियनि थियूं
उनजो परिणाम आहे त असांजो मन बुद्धि भटकण बंदि थियणो खपे। जाते ही मन सदा शांत ऐं सुख स्थिति में स्लोगन आहे जो सदा खुशी जी खुराक खाईंदा आहिनि, जो सदा खुशी जी खुराक खाईंदा आहिनि, वो सदा तंदुरुस्त ऐं खुशनुमा। रोज सुबुह जो न खुशी जी खुराक खायो, कोई न कोई खुशी जी ॻाल्हि सोचो त सदा असांजो शरीर भी तंदुरुस्त रहंदो, जीवन में खुशी भी रहंदी। जे माण्हू जी हालत में रोज सुबुह सुबुह जो उथी करे पानी पींदा आहिनि, चांहि पींदा आहिनि या कुछ दवाई वठंदा आहिनि, रोज सुबुह जो उथी करे कोई खुशी जी ॻाल्हि सोचो, अॼु असां ईअं कंदासीं। ॾिसो तव्हांजो शरीर भी स्वस्थ रहंदो, तव्हांजो जीवन में भी खुशी रहंदी। जेको त्योहार हूंदो आहे त सोचो न अरे अॼु इहो त्योहार आहे, केॾो खुशी सां उठजनि। यदि बीमार भी हूंदा त भी शरीर हली हलंदो, शादी प्रोग्राम में कीअं शरीर बीमार शरीर भी हलंदो आहे न। 3-4 ॾींहं फंक्शन हुजनि, माण्हुनि खे बुख भी केॾी घटि लॻंदी, छोकी खुशी शरीर खे हलाईंदी। ईअं रोज खुशी जो ॾींहुं मल्हायो त रोज असांजो शरीर भी साथ ॾींदो, जीवन में भी खुशी रहंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो।